नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं वाक़ई पीपल्स पार्टी एमपी अली हसन ज़रदारी घोड़ाबारी में नए ठहंदड़ तालके अस्पताल जो दौरो करे अॾावती कम जो जाइज़ो वरितो आहे। पीपल्स पार्टी अॻवान अली हसन ज़रदारी नए ठहंदड़ अस्पताल जी अॾावत जो जाइज़ो वठण बाद उते मौजूद लॻा पियल ऑफिसरनि खां ॼाण वरिती आहे। उन मौक़े ते पीपल्स पार्टी एमपीए अली हसन ज़रदारी जो चवणु हो त अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ तरजीही बुनियादुनि ते कोशिशूं कयूं पई वञनि। संदसि वधीक चवणु हो त 442 मिलियन रुपयनि जी लागत सां क़ाइम थींदड़ 60 बिस्तरनि वारी अस्पताल जे ज़लज़लो प्रूफ इमारत जोड़ाई पई वञे। अली हसन ज़रदारी चयो त तालके अस्पताल में जदीद सिहत जी सहूलियतुनि सां गॾु डॉक्टरनि ऐं अमले लाइ 18 क्वार्टर पिणु क़ाइम कया विया आहिनि। उन वधीक चयो त घोड़ाबारी समेत सामूंडी पटे जे रहवासियुनि खे कंहिं बि एमरजेंसी में कंहिं बि अस्पताल में वञण जी ज़रूरत न पवंदी। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठट्टो मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रहमतुल्लाह ठट्टो। जी रहमतुल्लाह, छा अपडेट्स आहिनि कांग्रेस पार्टी जे एमपी अली हसन ज़रदारी अॼु ठट्टो जे संदसि तक घोड़ाबारी ते विज़िट कई ऐं जिते ठहंदड़ तालके अस्पताल जो दौरो कयो। दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो त अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण ते तरजीही बुनियादुनि ते हल करण जी कोशिशि कंदुसि ऐं तलके घोड़ाबारी में तलके अस्पताल जो बुनियाद विझण खां पोइ अॼु अस्पताल जो दौरो कयो आहे ऐं तक़रीबन अस्पताल जेका तयारु थी चुकी आहे। ऐं हिन ॿुधाईंदे चयो त तलके अस्पताल जेका 442 मिलियन जी लागत सां क़ाइमु थींदड़ 60 बिस्तरनि वारे हिन अस्पताल में 30 बेड मर्द ऐं 30 बेड औरतुनि लाइ ठहंदड़ ठहण सां गॾु हिन अस्पताल खे ज़िलज़िले प्रूफ बिल्डिंग तौरु ठाहियो पियो वञे। जदीद सिहत जी सहूलियतुनि सां गॾु डॉक्टरनि ऐं अमले लाइ 18 क्वार्टर क़ाइमु कया वेंदा ऐं तलके घोड़ाबारी अस्पताल जो तइमीराती कमु तेज़ी सां जारी आहे। आख़िरी मरहलनि में पहुची चुको आहे। तलके घोड़ाबारी ऐं साहिली पट्टी जे अवाम जी मिसकिन मारोड़नि लाइ काफ़ी हद ताईं सिहत जी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं ऐं साहिली पट्टी घोड़ाबारी जे रहवासियुनि खे कंहिं बि एमरजेंसी लाइ कंहिं बि अस्पताल में वञण जी ज़रूरत न पवंदी। हाजी अली हसन ज़रदारी सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी सीनियर नायब सदर हमीद पवार, गुलाम नबी शेख ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन दौरान हाजी अली हसन ॻाल्हाईंदे चयो त तक जी आवाम जे मसइलनि खे तरजीही बुनियादुनि ते हल कयो वेंदो ऐं हुन चयो त ठटे ज़िले जा समूरा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुंहिंजा पंहिंजा आहिनि। असां सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, जे आवाम जी ख़िदमत करण जे लाइ आया आहियूं ऐं आवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं। हिन चयो त घोड़ाबारी तक में जेको तक़रीबन पक्का रस्ता जेके ठाहिया विया आहिनि, रोड रस्ता सां गॾोगॾु जेको पाणी जी स्कीमूं आहिनि ऐं ॿियूं समूरियूं जेके इंसानी बुनियादी सहूलियतूं उहो कोशिशि कंदासीं जीअं असां पंहिंजे तक में माण्हुनि खे ऐं ग़रीब माण्हुनि खे ऐं जेके ॾुखियाई पेश अचनि थियूं उहो दर ताईं उन्हनि खे सहूलियतूं ॾियण जी कोशिशि कंदासीं। जी।